हूँ तो सॼी सिंध सूफ़ियनि बुज़ुर्गनि औलाइनि सां भरी पई आहे, जिन में हज़रत सैयद मोहम्मद राशिद शाह रोज़ेदनी रहमतुल्लाह अलैह, शाह अब्दुल लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह अलैह, लाल शहबाज़ कलंदर, सखी सरवर नूह अब्दुल्ला शाह गाज़ी समेत हज़ारे औलिया आहिनि, जिन जे फैज़ सां लखे अक़ीदतमंद फैज़ियाब आहिनि। अहिड़ी मज़ार अहले अल्लाह वारी औरत बीबी मरियम जी बि आहे। बीबी मरियम नाले अहले अल्लाह औरत सां मनसूब ही मुक़बरो बसीरो खां 10 किलोमीटर जे मुफ़ासिले ते तालके फैज़गंज में ज़िले खैरपुर मीरस में वाक़ आहे। मुक़बरो मुकमल तौर साए रंग जो आहे, जन ते हिते बीबी जी मज़ार जी ज़ियारत करण लाइ फ़क़ति औरतुनि खे इजाज़त हूंदी आहे। मक़ामी माण्हू मज़ार सां केतिरियूं ई करामतूं ऐं रिवायतूं जोड़ींदा। मुक़बरो वारियासी हंध ते पकियुनि सिरनि सां ठहियलु आहे। क़ब्रिस्तान में मौजूदु क़बरूं आॻाटियूं मालूम थियनि थियूं जेकी चौकी जे सिरनि सां ॿधल आहिनि। मुक़बरो सादो तमीर कयल आहे। गोलाई में हुजरो ऐं उन ते गोल गुंबज़ तमीर कयल आहे। मुहारी में चौकाट में काठ जो दरवाज़ो ॾिनल आहे। मुक़बरे जी गुंबज़ ते अलम लॻल आहे। मुक़बरे जी इमारत सीमेंट ऐं पकियुनि सिरनि ते तमीर थियल आहे। सॼे मुक़बरे खे साओ रंग कयो वियो आहे। मक़ामी माण्हू मुक़बरे जी चङी संभाल कंदा। अंदरि सीमेंट सां ॿधल थले ते हिकु क़बर आहे। हिते मौजूदु कुदरती तौरु पाणी जी हिकु ढंढ बि आहे। सदाई पाणी जो मौजूदु रहे थो, जंहिंमें विञण सां माण्हुनि मां चमड़ी जूं बीमारियूं ख़तमु थियनि थियूं। माण्हुनि जो अक़ीदो आहे त बीबी मरियम जी करामत सां उन तलाउ जे पाणी में अहिड़ी शिफ़ा आहे, जॾहिं त हिन मुक़बरे ते हर माह सूमर ते चोरीनि जो प्रोग्राम मुनक़िद करायो वञे थो, जंहिंमें सूफ़ी फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। फैज़गंज तालुक़े में मौजूदु बीबी मरियम जो मुक़बरो हज़ारे माण्हुनि जी आमादगाह बणियल आहे, जिते केतिरा ई माण्हू हर रोज़ु बासूं खणी अचनि था ऐं दिलि जूं मुरादूं माणीनि था। दरगाह भरिसां मौजूदु खारे पाणी जो खूह आहे, जिते मुख़्तलिफ़ चमड़ी जी बीमारियुनि में वरतल माण्हू अची विंझनि था ऐं उन्हनि खे ख़ारिश जी बीमारी खां छुटकारो मिले थो। हर रोज़ु हज़ारे अक़ीदतमंद पहुचनि था। अक्सर करे औरतुनि हिन जी ज़ियारत ते ईंदियूं आहिनि। वारी जे भिटनि में मौजूदु ही साए रंग जे मुक़बरे में सिर्फ़ु औरतूं ई अंदरि वञी सघनि थियूं। बीबी मरियम बाबति मुख़्तलिफ़ ॾंद कथाऊं मिलनि थियूं। असली हक़ीक़त खां अवाम ओझियल आहे। हिन दरगाह ते मौजूदु ख़िदमतगार कुझु ईअं ॿुधाए थो त ॾाढो पर ॾाढो इहा ई ॻाल्हि करे थो। बाक़ी हाणे सैयद इहा ई ॻाल्हि कनि था, हाज़रात कनि था त मौला अली नियाणिया बीबी रुखसार इस्लाम जी भेण आहे। मौजूदा बि हिन जी शफ़ा मिले थी, अंदरि खे नूर मिले थो, बे औलादनि खे औलाद मिले थो। पाक हाणे मौला अली नियाणिया सैयद असांजी शयूं ॿ मिलियो, हिकु सैयद हिकु क़ुरान। बिल्कुलु साईं, असां त हिन दरबार जा नौकर आहियूं जेके माज़ूर रहंदा या उन्हनि खे नूर मिलियो आहे, बे औलादनि खे औलाद मिलियो आहे। केतिरनि ई सुवालनि जा सुवाल ॿुधा विया आहिनि। न साईं, न वेंदा आहिनि। उहो हिते जेको राजा जे हिसाब सां कंदा आहियूं, जेको आहे खोड़ फिरोज़ आहे, जेको पंहिंजे गंज में थींदो आहे। बाक़ी ॿियो हुकूमत में कुझु बि न मिलियो आहे। जी साईं, रोज़ो जेको आहे सो ज़वार आहे, लाशारी लक्ष्मी नालो आहे, त उनखे न्याउ थियो त 12 ॾींहंनि में तयारु कयो त मर्द माण्हू जो ऑर्डर ई कोन हो। बाक़ी ॿिया जेके कमरा जा इहे आहिनि जेके साण जी मदी पंहिंजे मां थिया आहिनि, हुकूमत वारो हिसाब त हिन मां मिलियो आहे। उहो त साईं हाणे ॾिसो था त आम त नथो थी सघे। या क़दीमी बयान जेको पोइ ॾंढ आहे उन में कढियो वियो, उन ते बि बाक़ाइदे पेर ठहियो पियो त मालिकनि जो ई आहे। तुंहिंजो मुंहिंजो त कोन थी सघंदो। उहो बि आहे, उहा बि अर्थ आहे। उहो खूह आहे, उहो ख़ारिश छॾे थी वञे, परे परे जा माण्हू अचनि था, तड़ परे सां वञनि, शफ़ा मिली थी। मुंहिंजो नालो साईं अब्दुल हमीद आहे। हितां जा ई आहियो? जी साईं। हितां जे इलाइक़े वासी उस्ताद अहमद अली राजपर ॿुधाए थो त बीबी मरियम जे नाले सां दरगाह आहे। इन जे लाइ मुख़्तलिफ़ ॾंद कथाऊं आहिनि, पर असां पंहिंजे वॾनि खां जेको ॿुधो आयो आहे त इहो ॿुधंदा आया आहियूं त अॼु खां 2-3 सदियूं अॻु में कंडियारे तालुके कंडियारे जा शाह हुया, उन्हनि जा झगड़ा हुया, पोइ उन्हनि सां ॿियनि माण्हुनि फिटायो, पोइ हिते जेको हलंदा हलंदा आया। सिर्फ़ु हिते ॿिया त पोइ हिते जेके उन्हनि जा हुया मुखालिफ़ उन्हनि मारे छॾिया। बाक़ी हिते 2 बीबियूं ऐं हिकु शाह पहुता, जेके हिकिड़ी बीबीअ खे हिते बदू पुठियां पहुची विया। उनखे हिन अलाह ताला खां जेको आहे का अहिड़ी हीअ मुतक़ी हुई, परहेज़गार बानी हुई अलाह साईं जी, जो हिन अलाह ताला खां हिते दुआ घुरी त ज़मीन चवनि था कुदरती तौरु जेको आहे उहो जॻह ॾिनी, उहा अंदरि ज़मीन में ज़िंदह दफ़न थी वई। ऐं बाक़ी ॿिया अॻिते विया जेको पीर नागे जे नाले सां मशहूरु आहे नारे में, ऐं ॿी बीबी मंगरी चवनि था, उनजी मज़ार नारे में आहे। उन्हनि खे उते उन्हनि क़तलु कयो। बाक़ी हीअ बीबी ज़िंदह हिते दफ़न आहे।
जंहिंजे करे हीअ मशहूरु आहे। हिते किथां किथां जा माण्हू अचनि था घुमणु, नौशहरो पर मक़सदु परे परे जा माण्हू नवाबशाह सूदो हिते ईंदा आहिनि, बासूं बासींदा आहिनि ऐं बकौल उन्हनि जे त असांजूं बासूं पूरियूं थियूं थियनि। इन करे तमामु घणा माण्हू हिते ज़ाइरीन ईंदा आहिनि घुमणु फिरणु। उनखां अलावा ही साम्हूं ख़बर बि आहे जेको चवनि था त इन जा पन वग़ैरह खाइण सां माण्हू शिफ़ायाब थी वेंदो आहे ऐं अक्सर करे माण्हू उन जा पन पटे खणी वेंदा आहिनि ऐं ॿी मिटी खणी वेंदा आहिनि, उनखे खाके शिफ़ा चवंदा आहिनि। उहा जेको आहे उहो दर्द वारी जॻह ते मरीज़ खे हणंदा आहिनि त हुनखे सुकून मिली वेंदो आहे। ऐं हिते ही खूह आहे, इन जे लाइ चवनि था त तक़रीबन जेके कोढ़ जा मरीज़ हूंदा आहिनि या जिन खे ख़ारिश हूंदी आहे त उहे अची हिते तड़ुकंदा आहिनि। तड़ुकण खां पोइ उन्हनि खे मुकमिल शिफ़ा थी वेंदी आहे ऐं हिते काफ़ी सारा माण्हू ईंदा आहिनि मरीज़ जेके हितां शिफ़ायाब थी वापसि ईंदा आहिनि। हिते चंड जे हर महीने माह पहिरों सूमर यानी जेको पहिरियों सूमर चंड जे तारीख़ुनि में थींदो आहे त उन जे राति वॾो मलाखड़ो लॻंदो आहे जिते सुठा सुठा फ़नकार ईंदा आहिनि ऐं परे परे खां माण्हू उन्हनि खे ॿुधण ऐं पंहिंजूं बासूं वग़ैरह बि ॾियणु ईंदा आहिनि। ऐं उनखां अलावा हर जुमे जी राति बि हिते माण्हू ईंदा आहिनि तक़रीबन, बाक़ी न घुमणु हर ॾींहुं अचनि था माण्हू। ऐं ॿियनि मूजिबि हीउ मुक़बरो तमामु पुराणो आहे। खेनि वॾड़ा ॿुधाईंदा हुआ त हीअ औरत मरियम नाले जेका हितां गुज़री रही हुई त हिन जे पुठियां धारियल लॻा हुआ, जंहिं बाद हिन औरत ख़ुदा खां पनाह घुरी हुई त खेसि महफ़ूज़ रखियो वञे। जंहिं बाद ज़मीन फाटी खाधी ऐं बीबी मरियम नाले औरत उन ज़मीन में हली वई। जॾहिं त उन बाबति का हक़ीक़त साम्हूं न अची सघी आहे, जॾहिं त दरगाह जे अहाते में मौजूदु ख़बर जो वण जेको पिणु अवाइली दौर जो ॿुधायो पियो वञे। इलाइक़े वासियुनि मूजिबि हीअ ख़बर जो वण बि तारीख़ी आहे जंहिंजे पननि में पिणु शिफ़ा रखियलु आहे ऐं माण्हू अची हिते वण जा पन चॿाड़ीनि था त उहे शिफ़ायाब थियो वञनि। जॾहिं त हिन मुक़बरे ख़बर जी वण ऐं खूह बाबति का ख़ासि मालूमात न मिली सघी आहे। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त तारीख़दारनि खे घुरिजे त हिन मुक़बरे ऐं उन सां लाॻापियल शयुनि जी तारीख़ पधरी करे हक़ीक़त खां आगाह कनि। अली बख़्श चांग, सोच TV, फैज़गंज।